हाय अल्लाह, मजनू वीचारो ॾाढो परेशान आहे। तुंहिंजी लैला वई हली। छा कहिड़ो ॻोठ अथसि? प्लीज़ मूंखे ॿुधायो। जानी मिठाई थींदी। मिठाई खोर, प्लीज़ पतो ॿुधायो। यानी हिकिड़ी मिठी ॾियण में पोइ सोना जो एड्रेस ऐं फोटो ॾियण हाज़िर। हाणे मिठी ॾिनो, हाणे फोटो ऐं एड्रेस ॿुधायो। हाज़िर एड्रेस हाज़िर, फोटो ऐं एड्रेस सभु इन में लिखियल अथसि। उमर साईं, हे असांजी खिटनि में लिखंदो छपंदो थो अचे। अदा साईं, ही मेरा पुरगोठ जो दुश्मन आहे ऐं असांजी जासूसी करण आयो आहे। बाबा उमर साईं, असीं त खणा क़ुरान खणा, मूंखे कसम आहे न पंहिंजी कहाणी अखि जो त मां जासूस न आहियां, छो त हूअं मां वांदो न आहियां। अड़े काणा, त पोइ छो तूं असांजे ॻोठ जो घिटियूं रताड़ी चंडा? अदा साईं, जॾहिं न गिदड़ जो मौत ईंदो आहे त उहो शहर जो रुख कंदो आहे ऐं हिन काणे जो मौत आयो आहे त असांजे ॻोठ जो रुख कयो अथसि। अड़े काणा, हर कलमो त कया आहे हिलाल। न ज़मान न, हीअ असांजे तर्जु आहे। पहिरियां हिन खां हाल वार वठूं, पोइ हिन सां ॿ पाणी खपा। अदा साईं, दिलार बि असांजे तरे ते अची असांजी इज़त मिटीअ में मिलाए वियो हो। हाणे मरण तयार थी। बाबा उमर साईं, साईं वॾा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बाबा साईं, दिलावर ऐं हुनजे भाइरनि मुंहिंजी वॾी बेइज़ती कई हुई। मां पंहिंजी बेइज़ती जो प्लान वठण थो चाहियां। तव्हांखे त ख़बर आहे, हूअं बि मां वांदो न आहियां। चङुड़े हाणे कर ख़बर कीअं आयो आहीं? बाबा उमर साईं, दिलावर ऐं हुनजा भाइर राति 8 बजे वञनि था अंजुमन जी महफ़िल ॿुधण। तारे पाण सियाणा हो, छो त हूअं बि मां वांदो न आहियां। काणा, जेकर इहा तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती त तुंहिंजो अहिड़ो अशर कंदुसि जो तोखे मेरापुर जा माण्हू। बाबा उमर साईं, मूंखे क़ुरान मथे टेकणा, मूंखे कसम आहे न पंहिंजी कहाणीअ अखि जो त इहा ॻाल्हि सोराणा सच आहे, छो त हूअं बि मां वांदो न आहियां। त पोइ तूं वञ, बेधड़क थी वञ। तुंहिंजी बेइज़ती जो बदिलो अहमदपुर जी शान रोशन करण जे लाइ दिलावर जे भाइरनि जा कंध कपे दिलावर ॾांहुं तोहफ़ो मोकिलींदुसि। ख़बर, शेर ज़मा वञो, वञी दिलावर जे भाइरनि खे ॿधी खणी अचो। सच पूछी तो पढ़ाई सां दिल ही नथी लगे। जॾहिं खां उन दिलबर सां अखड़ी आहे। दिलबर?
यो जोड़वा कुआरो अरे मासात छद मजाक थी मां तो सोनिया जी गल पे या सोनिया केड़ा काम ढूंढी क्या मासात ही आहे वा सूअं जी राणी जैसा नज़रूं मिलियूं आहिनि हिनखे ॾिसी दिल खे सुकून ईंदो आहे सुकून हिन सां मुंहिंजी एतिरी मोहबत आहे जॾहिं हे न मिली न त मां मरी वेंदुसि अरे इन जो करे चरियो जोई अरे ही तो तुझी ज़ाल आ मासात तोखे खिलण जी मज़ाक जी आहे मुंहिंजो साथ थो वञे ॾिस मां केॾो परेशान आहियां मूंखे वधीक परेशान न कर याद नहीं तुझी शादी में जहिड़ो थियो झोले दौरान मूं खे ॾिठो ऐं मूंखे यकीन आहे ही छोकिरी उहा ई आहे अदा सदाम मूं त अॼु सभु ॻाल्हियूं ॿुधी वठियूं आहिनि अहमदपुर वञण खां पहिरियां इहा ॻाल्हि सोचजांइ छो त हू असांजा दुश्मन आहिनि दुश्मन अदा जे तो अहमदपुर वञण जी कोशिश कई न तो पोइ दिलावर खान असांजो दुश्मन थी पवंदो दुश्मन लॻे थो त यार का खुटी खई आहे देर छा ॿार खे बि मराईंदे उन सां गॾु असांखे बि मराईंदे अदा साईं दुश्मनी उमिरि साईं ऐं दिलावर खान जी आहे सोनिया मुंहिंजी ज़ाल आहे ऐं मां हुनखे वठणु ज़रूरु वेंदुसि बहादुर कादर बाक़ी कादर भॼी वियो छा हा दा साईं हू भाड़ी भॼी वियो तव्हांखे रंटिन जे राह जो ॿुधण जो वॾो शौक़ु आहे न अॼु मां तव्हांखे अहिड़ो रक़्स करे ॾेखारींदुसि ऐं अहिड़ो ॻाए ॾेखारींदुसि जो दुनिया जी का बि रंटी तव्हांखे राग न ॿुधायो हूंदो अगण बुहारिया तुझू निहारिया ओ यार हे अगण बुहारिया तुझू निहारिया ओ यार अगण बुहारिया तुझू निहारिया ओ यार अगण बुहारिया तुझू निहारिया हे अगण बुहारिया तुझू निहारिया अदा ॿुधा टिकरी मां क्यों वठ मां सालमन खां तो जो पलो ज़रूरु वठसि ॿुधा भाउ खण पंहिंजे भाउ खे वञ वञी दिलावर खान खे तोहफ़ो ॾे तुझी मोहब्बत के मोए मुद्दत थी आहे हाण हुन जी यादुनि खे छॾे ॿाहिरि निकुर बांसुरी छॾे बंदूक खण त दुश्मन जे छाती खे ॾाहण जो ॾांहुं से करियां न उमर साईं मोहब्बत नाहे मरदी उमर साईं पर मोहब्बत खे मारण वारा मरी वेंदा आहिनि
बाकी रही गाल बंदूक जी, तो सोढल कॾहिं बि बंदूक न खणंदो उमर साईं, कॾहिं बंदूक न खणंदो। ऐं तव्हांखे अर्ज़ थो कयां उमर साईं, तव्हांखे अर्ज़ थो कयां त हिन अमन जी धरती ते, हिन अमन जी धरती जी सींध इंसान जे रत सां सुर्ख न कयो सुर्ख। दुआ कर त बाक़ी जिंदगी भी मोहब्बत जी शादन में गुज़री वञे, त जीअं मां क़यामत जे ॾींहुं कुर्बायती प्रीत जे अॻियां सुरखरू थी सघां। अदा साईं सोढल, मूं तोखे पहिरियां बि चयो त बॉल जे लाइ नाहे मरबो, पोइ बि तुंहिंजा साॻिया लाटू साॻिया चुक दिलि त चवे थी तो जड़े भाउ खे दुश्मन जो नालो ॾेई हाणे त ॿार हल्को करे छॾियां, पर जेकॾहिं न तव्हां सोढल खे मारियो न त इहा तव्हांजी महिरबानी थींदी अदा साईं। छो त मूंखे प्रीत खां सवाइ काइनात पूरी लॻंदी आहे अदा साईं। मूंखे मोहब्बत जो कसम, जेकॾहिं ख़ुदकशी हराम न हुजे हा न त तव्हांखे सिर्फ़ प्रीत जो खटोलो न खणणो पए हा अदा साईं। उन सां गॾु तव्हांखे पंहिंजे भाउ सोढल जो खटोलो बि खणणो पए हा। बस सोढल बस, वधीक मुंहिंजी जलाल खे न जॻा न त शाला सोढल जे सीने में आस जी दिल आहे। तो तू जानी था तपोए मूंखे उमर साईं ऐं कमर साईं जो भाउ करे छो पैदा कई? नसीब जी खोट में सोढल जे खाते, पाबंद में सोढल जी खसे ऐं भाइरनि जी नफ़रत में सोढल जी खाते, बाबत में सोढल जी कोई ऐं यादनि ते पहिरां बि मुंहिंजे लाइ छो पालण हार छो मुंहिंजो तुंहिंजी काइनात में रहण पार आहे त पोइ साह जी सरी वापसि वठ। मूंखे प्रीत बिना तुंहिंजे सुने संसार में न आहे राणो। जिथे मोहब्बत जो क़त्ल कयो वञे, जिथे महबूब खे यादि करण ते पाबंदी हुजे, अहिड़ो सॼो संसार न खपे सोढल खे, न खपे। इब्तिदा है मुझी, तू सदा खुश रही, दुआ है। सोनिया, अज मूंखे ख़बर पई आहे तू उहा सोनिया आहे जंहिंसां मुंहिंजी शादी थी। सोनिया, तू मुंहिंजी ज़ाल आहे ऐं मुंहिंजो तोसां निकाह पियल आहे, पर कुझु हालात अहिड़ा हुआ शादी में झेड़ो थी पियो ऐं जुदा थी वियासीं। तू मुंहिंजो हक़ आहे, तू मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजो प्यार आहे। सोनिया, सुभाणे मां तोखे वठण ईंदुसि, फ़क़ति तुंहिंजो सदा।